अस्सलाम वालेकुम नाज़रीन राजधानी टाइम प्रोग्राम से गॾु मां आहियां गौर गांगरो। नाज़रीन क़ौमी असम्बली जो इजलास हलंदड़ आहे ऐं इन क़ौमी असम्बली जे इजलास में नज़र इहो आयो आहे त अपोज़िशन हुकूमत खे टफ टाइम ॾियण बजाए हुकूमत जो पाण में जेको इख़्तिलाफ़ आहे उन ते सवाल उथारियो पियो वञे त अपोज़िशन जॾहिं पाण में ई मुतहद न थींदी त हुकूमत खे कीअं हू प्रेशर डेवलप करे सघंदी, जॾहिं त जेका बजट आहे उहा बि अचण वारी आहे, बजट जो इजलास हलंदड़ आहे त बजट में जेके तरमीमूं हूंदियूं अपोज़िशन जूं उहे हुकूमत खे कीअं मजबूर करे सघंदी, या जेके बि अपोज़िशन सम्झे थी त कमज़ोरियूं आहिनि हुकूमत जूं या जेके अवामी मफ़ादनि वारा मसइला आहिनि उन ते हुकूमत खे प्रेशराइज़ करे सघिजे। जॾहिं अपोज़िशन पाण में लॻल हूंदी त ज़ाहिर आहे त पोइ हुकूमत रिलैक्स रहंदी ऐं हुकूमत आसानी सां बजट बि पास कराए वेंदी ऐं बजट में हुकूमत जेको बि चाहे थी, जेके बि आइटम्स चाहे थी उहे करे वेंदी ऐं जेके बि तरमीमूं अपोज़िशन जूं हूंदियूं शायदि उहो उन्हनि खे एतिरो गौर न कयो वञे। जॾहिं त ॿियो मामिलो आहे सिंध जे वॾे वज़ीर जेको नेशनल इकॉनॉमिक काउंसिल में शरीक थियो ऐं जेके सूबनि खे प्रोजेक्ट्स विराया विया उन में सिंध जे वॾे वज़ीर शदीद एहतजाज कयो ऐं चयो त सिंध खे प्रोजेक्ट्स घटि मिलिया आहिनि, उन्हनि जी निस्बत ॿियनि सूबनि खे प्रोजेक्ट्स वधीक आहिनि। वॾे वज़ीर जो चवणो त इन हवाले सां हू हुकूमत सां बाज़ाब्ता ॻाल्हाईंदा, एहतजाज कंदा ऐं ज़रूरत पई त हू कानूनी फोरम बि इस्तेमालु करे सघनि था। इहे मिड़ई मामला आहिनि, अॼु उन ते असां डिस्कस कंदासूं। नाज़रीन हिन वक़्तु टेलीफोन लाइन ते असांखे जॉइन कयो आहे फज़ुल्ला कुरैशी साहब जेको अॻूणो वफ़ाक़ी सेक्रेटरी आहे रिथा बंदी बाबति। अस्सलाम वालेकुम कुरैशी साहब। वालेकुम सलाम। कुरैशी साहब जे ॿुधायो त ECC इजलास में जेके प्रोजेक्ट्स पेश कया विया उन ते CM सिंध तमामु घणो एहतजाज कयो आहे। तव्हां छा था सम्झो त इन्हनि प्रोजेक्ट्स में जेके रवायती तौर सिंध खे पंहिंजो शेयर मिलंदो आहे प्रोजेक्ट्स में, इन में को वॾो डिफरेंस आहे छो त CM सिंध चयो आहे त तमामु शदीद एहतजाज कयो आहे इन हवाले सां? एक्चुअली CM सिंध ने को वो प्रेस कॉन्फ्रेंस भी कई, हुनजो हिकिड़ो एतिराज़ कयो आहे त फीडरल PSDP में 1917-18 में 27 प्रोजेक्ट आहे जंहिंजे लाइ 27 अरब अलोकेशन हुई। पोइ ग्रेजुअली उहा घटंदी वई ऐं हाणे जेको ADP आहे फीडरल गवर्नमेंट जो उन में 6 प्रोजेक्ट ऐं रुगो 5 अरब अलोकेशन आहे। हाणे जा बि सबब थी सघनि था, हिकिड़ो त सम्झनि हुकूमत उन वक़्त में पैसा विधऊं, ॿियो कुझु प्रोजेक्ट हिन में कंप्लीट थिया हूंदा, टियों इहो आहे त इहे प्रोजेक्ट हाणे ट्रांसफर थी विया आहिनि फीडरल गवर्नमेंट जी पंहिंजी एग्जीक्यूशन में। जॾहिं शाह साहब एतिराज़ बि कयो आहे त भई तव्हां हिकिड़ी ईस्ट इंडिया कंपनी ठाही आहे जेको सिंध डेवलपमेंट जेका कंपनी जंहिंजो नालो आहे SDNC, उहा सिंध इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कंपनी लिमिटेड, त उन खे तव्हां पैसा था ॾियो पिया, असांखे पैसा कोन था ॾियो पिया। सो पैसा कोन घटिया आहिनि पर सोर्स घटिजी वियो आहे, तरीक़ेकार तब्दील थी वियो आहे। ऐं जेतिरे क़दुरु हिकिड़ी शिकायत इहा आहे शाह साहब जी, ॿी शिकायत ई त मूंखे रोडनि में पैसा, मूंखे रुगो 2 रोड मिलिया आहिनि ऐं मूंखे 2 रोडनि जा पैसा मिलिया आहिनि जेके सिर्फ़ु 2 अरब आहिनि, सॼो पंजाब पैसा खणी विया। शाह साहब जी इन सिलसिले में शिकायत तमामु वाज़े आहे ऐं इहा शिकायत जाइज़ आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां त शाह साहब अञा घटि ॻाल्हि कई आहे। एक्चुअल ॻाल्हि ॿुधो, मां हिकु हाणे PSDP जेको फीडरल गवर्नमेंट जो आयो आहे या जेको ईंदो, जेको नेशनल काउंसिल में डिस्कस थियो आहे उहो मुंहिंजे साम्हूं आहे। इन में मिसाल तौर पहिरीं शिकायत आहे जी NSA खे। हाणे NSA खे 114 अरब जा अलोकेशन आहिनि, 99 अरब ऑनगोइंग जा, 15 जेके आहिनि न्यू जा, कुल 114। सिंध खे रुगो 2 स्कीमूं आहिनि ऑनगोइंग जंहिंजे लाइ हिसो पती करे शायदि 2 अरब रुपया खनि मिलनि, ऐं पंजाब खे जेको आहे सो इन्हनि में, ऐं सिंध खे नयनि स्कीम में 0 मिलियो आहे, पंजाब खे जेके आहिनि से 20 अरब रुपया मिलिया आहिनि एज़ अगेंस्ट 2 अरब सिंध नंबर 1। अचो हाणे इहो रुगो हिकिड़ो NSA जो मिसाल कोन्हे, प्राइवेट PP आहे जेको प्राइवेट पार्टनरशिप में हिकिड़ो फंड आहे जेके VGF था चवनि, उन में 42 अरब रुपया फीडरल गवर्नमेंट प्रोवाइड कनि रोड सेक्टर में, 42 अरब। उन में सिंध जो रुगो हिकिड़ो प्रोजेक्ट आहे जेको आहे सखर हैदराबाद 7 अरब जो, उन में 24 अरब जा 5 प्रोजेक्ट पंजाब जा, जेको वाइब्रेटी फंड आहे। टियों प्रोग्राम आहे
मिनिस्ट्री ऑफ फाइनेंस में 76 अरब जो प्रोग्राम आहे जंहिंमें सिंध जे लाइ नीला 76 अरब जे रोडनि जो प्रोग्राम आहे, सिंध लाइ नीला, पंजाब लाइ 12 अरबनि ऐं 7 स्कीमूं पंजाब जूं। त टोटल जेके रोडनि जूं टी सोर्सिस में 212 अरब रुपया आहिनि, जंहिंमें सिंध खे रुगो 9 अरब मिलिया आहिनि, जेके बि 7 प्राइवेट पब्लिक पार्टनरशिप में, ऐं पंजाब खे 62 अरब रुपया आहिनि। हाणे इहा जेका सही सिधी जेका आहे इहा ज़्यादती आहे, ऐं शाह साहब खे रुगो NHA ते ॻाल्हाइणु न खपंदो हो, पर हीअ जेके ॿियूं जेके मूं तव्हांखे डिटेल ॾिनियूं आहिनि दे आर शॉकिंग। हाणे इन ॻाल्हियुनि खे असेंबलीअ में खणणु खपे, इन ॻाल्हि खे कोर्टुनि में खणणु खपे, इन ॻाल्हियुनि खे सेनेट में खणणु खपे। इहो कहिड़ो इंसाफ़ थी रहियो आहे? ऐं सिंध जेको एॾी डिप्रीवेशन सिंध सां छो थी आहे? ऐं हर हंधि रुगो रोड सेक्टर जे न आहिनि, ॿिनि सेक्टर में तव्हां ॾिसंदो त उते बि सिंध सां ज़्यादती थी आहे। नंबर 1 इहो जेको प्रोग्राम थियो SGLC जो, त अॻे जेका SGLC आहे नई कोन्हे, इहा क़ाइमु कई नवाज़ शरीफ़ जे ज़माने में, जॾहिं ग्रीन लाइन प्रोजेक्ट आयो कराचीअ में, उनखे एग्जीक्यूशन लाइ गवर्नर हाउस में इहा कमेटी क़ाइमु थी, इहा कॉर्पोरेशन क़ाइमु थी। उन वक़्तु सिंध गवर्नमेंट एतिराज़ कोन कयो। सिंध डेवलपमेंट जेका आहे सिंध इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट कमेटी, हाणे इन कमेटीअ में छा थियो आहे त हिन दफ़े इहो कमु कयो आहे, जिते शाह साहब खे कावड़ आई आहे त हिननि छोके 10 अरब रुपए जा 8 प्रोजेक्ट इन कंपनी जे हवाले करे छॾिया, जेके कराची में एग्जीक्यूट थींदा, जंहिंमें रोडनि जा प्रोजेक्ट बि आहिनि, ग्रीन लाइन बि आहे, आरू प्लान बि आहिनि, फायर ब्रिगेड जा बि आहिनि, ऐं बसिस जी परचेज बि आहे। त इहा बि शाह साहब चए थो त इहा जेका ईस्ट इंडिया कंपनी ठाही आहे, भई कंपनी त अॻु में थिए। ऐं इन में हिकिड़ी ॻाल्हि बि मां वाज़े कंदो हलां त फेडरल गवर्नमेंट ऐं शाह साहब गॾिजी करे हिकिड़ो जंहिंजो प्लैनिंग कमीशन ज़िक्र कयो आहे, हिकिड़ो इन्हनि प्लान जेको तरतीब ॾिनो हुयो त बाबा असां जेको आहे उहो कराचीअ जे लाइ जेको आहे सो हिकिड़ो वॾो प्रोग्राम ठाहींदासीं, जंहिंजो नालो जेको आहे सो हिननि रखियो पंहिंजो कराची ट्रांसफॉर्मेशन प्लान। ॿुधो था तव्हां? जी 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 हा, कराची ट्रांसफॉर्मेशन प्लान, जंहिंमें सिंध गवर्नमेंट पाण शरीकी, कोर कमांडर बि हुते हुयो, NDMA जा रिप्रेजेंटेटिव हुआ, ऐं पंहिंजो प्लानिंग जो मिनिस्टर असद उमर हुयो। उन में बकोर प्लानिंग कमीशन जे हुन एग्री कयो त असां इन में 739 अरब रुपए जा प्रोजेक्ट आणींदासीं, जंहिंमें 98 अरब जा फेडरल गवर्नमेंट जा प्रोजेक्ट हूंदा, 509 अरब जा जेका आहे प्राइवेट पब्लिक पार्टनरशिप हूंदी, ऐं 124 अरब जेके असां सुप्रीम कोर्ट में वठंदासीं, माना त जेको बहरिया वारो फंड आहे। इहे सॼो जेको प्लान हलियो, ऐं इहा प्लान जॾहिं हाणे पधरो थियो आहे नेशनल इकोनॉमिक काउंसिल में, त शाह साहब इन ते बि एतिराज़ कोन कयो आहे। हाणे इहे सभु ॻाल्हियूं जेकर तव्हां एग्री करे ऐं पोइ तव्हां एतिराज़ था कयो, इट इज़ टू लिटिल ऐं टू लेट। हाणे इन खे वधीक तव्हांखे को सुवाल आहे त पुछो त पवंदो। जी कुरैशी साहब, इहो ॿुधायो त जीअं तव्हां ॿुधायो त सिंध जे हवाले सां वफ़ाक़ जेका कंपनी ठाही, ऐं हाणे वरी शायदि उन ते बि अदम एतमाद आहे, ऐं इहो वफ़ाक़ी हुकूमत सोचे पई त उहा उन कंपनी जो जेको सॼो बेस आहे उहो कराची आहे, बाक़ी जेके वफ़ाक़ी प्रोजेक्ट सिंध में हूंदा उहो कीअं हली सघंदा। वरी हिकिड़ी ॿी तजवीज़ आहे त PWD खे इहे सभु फंडिंग ॾिनी वञे, त वफ़ाक़ जो सिंध गवर्नमेंट में अदम एतमाद छो आहे जो उनखे को प्रोजेक्ट या फंडिंग उन हवाले करण जे हवाले सां वफ़ाक़ी हुकूमत तयारु न आहे? उन में ॿ सबब आहिनि। हिकिड़ो त इहे सभु प्रोजेक्ट जे सिंध गवर्नमेंट वटि हुया, हिकु हमेशह पैसा सरेंडर थींदा हुया। तव्हांजे चैनल ते मां बार बार इहा ॻाल्हि कंदो हुउसि, इहे पैसा ख़र्च कोन था थियनि। हाणे K4 जो प्रोजेक्ट हो, 5 सालनि में प्रोजेक्ट अॻिते कोन वधी सघियो, ऐं पाण सिंध गवर्नमेंट हाणे इन प्रोजेक्ट में हथ कढिया, ऐं अॼु उहो प्रोजेक्ट जेको अॻे सिंध गवर्नमेंट जे खाते में लॻंदो हो, सिंध गवर्नमेंट कंदी, उहो प्रोजेक्ट वापदा ॾे हलियो पियो। ऐं वापदा पंहिंजे प्रोग्राम में वाटर सेक्टर में K4 जे लाइ 15 अरब रुपया रखिया। इहो अदम एतमाद थियो, ऐं पाण सिंध गवर्नमेंट जो K4 सजेस्ट कयो। इन खां पोइ S3 प्रोजेक्ट हो,
सिवरेज 3 तमामु वॾो प्रोजेक्ट हो, 13 अरब जो, पोइ 30 अरब जो थी वियो। 5 साल उन ते सेटिस्फैक्टरी प्रोग्रेस न थी, सिंध गवर्नमेंट फंड सरेंडर कंदी रही। टियों प्रोजेक्ट LBOD जो आहे, फीडर फंडिंग हुई, 40 अरब रुपया हिन प्रोजेक्ट लाइ आया, सिंध गवर्नमेंट एग्जीक्यूट करे पई, प्रोजेक्ट अञा ताईं अंदर ते पियो आहे। हिन साल त उनखे पैसा बि तमामु घटि मिलिया आहिनि। त ओवरऑल जॾहिं तव्हां सिंध गवर्नमेंट जो इहो परफॉर्मेंस ॾिसो था, कि मुंहिंजो व्यू पॉइंट आहे, तव्हां हिनखे जीअं बि एनालिसिस कयो, उहो तमामु जेको आहे सो पुअर आहे। हाणे जेको करंट ईयर जेको PhD पिया आहे सिंध जो, जेको सिंध हिन दफ़े PhD कयो आहे, तव्हां नोट कयो फिगर 170 अरब जो हुयो। 170 अरब मां 106 अरब रिलीज़ थिया आहिनि, ऐं हाणे जून जे मिड जून ताईं रुगो 75 अरब ख़र्च थिया आहिनि। हाणे भला हिते त फेडरल गवर्नमेंट गोवर साहब कोन हुई न जी, त इहो कीअं त तव्हां परफॉर्मेंस ॾिसो सिंध गवर्नमेंट जो। अच्छा, सिंध गवर्नमेंट चलो फंड यूटिलाइज़ न कया, या शिकायत वफ़ाक़ी हुकूमत खे त आहे, पर प्रोजेक्ट बि इम्प्लीमेंट प्रॉपरली न थिया, जीअं मां तव्हांखे वाज़े करे ॿुधायो वॾनि प्रोजेक्ट में, ऐं सिंध पंहिंजा प्रोजेक्ट बि इम्प्लीमेंट करे ख़र्च करण में नाकाम थी आहे। अच्छा, त पोइ इंटरवीन कयो आहे। कुरैशी साहब, तव्हां छा था सम्झो त छा इहो बहानो बणाए, ऐं जीअं तव्हां ई ॿुधायो त जेके ॿिया नेक्स्ट प्रोजेक्ट आहिनि वफ़ाक़ी हुकूमत जा, उन में पंजाब जा त आहिनि पर सिंध जा न आहिनि। तव्हां छा था सम्झो त हाणे जॾहिं मोटरवे लाइ जेकॾहिं पैसा रखिया आहिनि वफ़ाक़ी हुकूमत, मोटरवे त मोस्टली वफ़ाक़ बि यूज़ करे थो, बाक़ी अंदरूनी सिंध में प्रोजेक्ट्स जे हवाले सां मौजूदा वफ़ाक़ी हुकूमत जी प्रायोरिटी न आहे। तव्हां छा चवंदो? न, उन आहिनि प्रोजेक्ट, अंदरूनी सिंध जा प्रोजेक्ट आहिनि ऑब्वियसली। छाकाणि ॾिसो, प्रोजेक्ट बेसिकली त इहे सॼा प्रोजेक्ट सिंध गवर्नमेंट खे करणा, जेके फेडरल गवर्नमेंट में जेके फेडरल सब्जेक्ट जेके आहिनि उते फेडरल गवर्नमेंट करे थी, पर ॾिसो पॉलिटिकल गवर्नमेंट आहे, हो पंहिंजो पूरो फ़ाइदो वठनि था। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त जेका मिनिस्ट्री ऑफ फाइनेंस जे जेके रोड जा प्रोजेक्ट आहिनि, हिन में तमामु घणा प्रोजेक्ट साउथ पंजाब जा आहिनि, जेके पहिरियों दफ़ो इंट्रोड्यूस थिया आहिनि। छाकाणि जो हुते बोज़दार साहब जी गवर्नमेंट आहे, उहो साउथ पंजाब खे हिमथाए थो पियो, मुंहिंजी पंहिंजी विज़डम आहे। अवां जॾहिं पीपुल्स पार्टी वारे जेकॾहिं का शइ नथा करे सघो त हुनखे हो त पंहिंजो कंदा, ठीकु आहे, जस्टिफाई न आहे, छाकाणि सही प्रोटेस्ट आहे। इन प्रोटेस्ट खे अॻिते खणी वञी सघिजे थो पियो, इन प्रोटेस्ट खे पंहिंजो नेशनल असेंबली में आणे सघिजे थो पियो, सेनेट में रेज़ करे सघिजे थो पियो, गवर्नमेंट जे ख़िलाफ़ रिथ आणे सघिजे थी पई। इहे सभु पॉलिटिकल फोरम्स आहिनि, पर गॾो गॾु कांग्रेस पंहिंजो जेके पंहिंजूं जेके कोताहियूं आहिनि, ऐं जिते पाण कमु नथा करे सघूं त अवां उनखे कीअं कवर कंदा? अच्छा, सिंध जे वॾे वज़ीर इहो चयो आहे त असां कानूनी फोरम बि इस्तेमालु कंदासीं। जीअं तव्हां चयो त पॉलिटिकल फोरम्स आहिनि, पॉलिटिकल फोरम्स ते इहे शयूं ज़ाहिर आहे उथंदियूं रहनि थियूं, पर तदारुक नथो थिए। हाणे जॾहिं सिंध जे वॾे वज़ीर कानूनी फोरमनि जी ॻाल्हि कई आहे, त कानूनी फोरम छा थी सघनि था? CCI में ऑलरेडी एटम्स आहिनि जेके हमेशह डिफर थी वेंदा आहिनि, ऐं सिंध जो इहा शिकायत बि रही आहे। आई डोंट नो, छाकाणि जो मां जेका जान में करे ॿुधी आहे स्टेटमेंट ॾिठी आहे त शाह साहिब चयो त उहो कानूनी तौर ते न वेंदो कोर्ट में। काल्ह हुन इहा ॻाल्हि कई आहे, जान में जेकी मूं ॾिठो आहे। पर ॾिसो न, सुप्रीम कोर्ट में कॉन्स्टिट्यूशन में जेको आर्टिकल आहे, जेको नेशनल इकोनॉमिक काउंसिल जे रिलेटेड आहे, उन में नेशनल इकोनॉमिक काउंसिल जो रुगो इहो कमु पैसा कराइण कोन्हे, हुनजो कमु आहे उहो बि ॾिसणु आहे हुनजो कमु त जेका कानून जेका पैसा जेके फेडरल गवर्नमेंट जा आहिनि जुडिशियसली सभिनी इलाइक़नि में विराया वञनि था, नंबर 1, ऐं नंबर 2 त सभिनी इलाइक़नि में जेका आहे प्रॉपर डेवलपमेंट थिए थी या कोन थी थिए पई। आर्टिकल पर 156 थिए थो, उन आर्टिकल जे तहत तव्हांखे पहिरियों ॻाल्हि त फिगर्स वर्कआउट करणियूं पवंदियूं त तव्हां वटि कुल सॼो जेको फेडरल PSDP आहे 900 अरब जो, उन जी कहिड़ी विरासत आहे, किथे किथे तव्हांखे बैकलॉग थियो आहे, कहिड़े कहिड़े सूबे खे कहिड़ा मिलिया आहिनि। डेफिनेटली असांजो केस आहे, पर उन केस खे बाक़ाइदे टेक्निकली ठाहिणो पवंदो, ऐं उन में इहे बि इशू रेज़ थींदा त जॾहिं इहे बड़ी प्रोजेक्ट ठहनि पिया, जॾहिं प्रोजेक्ट अप्रूव थियनि पिया, त उन वक़्तु सिंध गवर्नमेंट काथे, छाकाणि इहा हिस्ट्री हिकु ॾींहं में न थींदी आहे। गोर साहिब, इहे प्रोजेक्ट CGWP में ईंदा आहिनि जिते तव्हांजी नुमाइंदगी हूंदी आहे, टेक्निक में ईंदा आहिनि जिते तव्हांजी नुमाइंदगी हूंदी आहे, उन वक़्तु असांजा नुमाइंदा छो चुप हूंदा आहिनि?
हर एक में तव्हांजी नुमाइंदगी खोड़ो साहब थो करे। खोड़ो साहब गवर्नमेंट जे कंहिं बि डिपार्टमेंट में कोन्हे, हो कहिड़े तव्हांजो केस ॿुधी सघंदो अनफॉर्चुनेटली। तंहिंखां पोइ तव्हांजो जेको चेयरमैन PNB बोर्ड आहे सो तव्हांजी CDW मीटिंग में कोन ईंदो हुयो, ऐं जेके उते माण्हू वेठा आहिनि जिन के सिंध जे काई दिलचस्पी कोन्हे। आई एम ऑन रिकॉर्ड। त इते तव्हां यू आर फेलिंग। ही जेको बि NEC में जेकी आयो आहे इहो इन खां अॻु में एनुअल प्लान कोऑर्डिनेशन कमेटी में डिस्कस थियो आहे। एनुअल प्लान कोऑर्डिनेशन कमेटी में सेक्टोरल मीटिंग थींदियूं आहिनि, उहो मीटिंग 15 ॾींहं हलंदियूं। आया हुते सिंध जा नुमाइंदा आया कि ॾिठूं असांजा प्रोजेक्ट आहिनि या कोन्हनि। तंहिंखां पोइ पॉलिटिकल लेवल ते खोड़े साहब कयूं, खोड़े साहब रिप्रेजेंट कयो एनुअल प्लान कोऑर्डिनेशन कमेटी मीटिंग मिनिस्टर लेवल ते थींदी आहे। को रिएक्शन आयो मई जे महीने में सिंध में पहिरियों रिएक्शन अचे थो 4 जून ते, जॾहिं नेशनल इकोनॉमिक काउंसिल जा पेपर ठहनि था। शह साहब पहिरियों ख़त लिखियो, पोइ वरी जॾहिं पेपर विया 25 जून ते उते साईं ॿियो ख़त लिखियो, ऐं पोइ साईं NEC में ॻाल्हायो। साईं सही ॻाल्हायो, बर वक़्तु ॻाल्हाई, पर ॻाल्हि इहा आहे त इहा डिफॉल्ट ते हिकु ॾींहं में नथी थिए पई। इट इज़ ग्रेजुअली इरोडिंग द थिंग्स। तो अव्हांजी पंहिंजे ब्यूरोक्रेसी जो ऐं अव्हांजी पंहिंजे सियासतदान जो पंहिंजी हैलियत जी ॻाल्हि आहे। ऐं हुन में अव्हां वटि फाइनेंस मिनिस्टर कोन्हे, तव्हां प्लानिंग मिनिस्टर कोन्हे, चीफ मिनिस्टर खे पॉलिटिकली सॼे कराची खे हैंडल करिणो आहे, सिंध खे बि हैंडल करिणो आहे, असेंबली खे हैंडल करिणो आहे। त हे त ॻाल्हियूं बैक बर्नर में हली वेंदियूं। ही ॻाल्हि हिकु ॾींहं में न थींदियूं। इन ॻाल्हियुनि खे परसूं करिणो पवंदो आहे, साल साल। ऑल ऑफ सडन यू से त हीअं थी वियो, हीअं थी वियो, हीअं थी वियो। नो, इट इज हैपेंड इन इयर्स ओवर द ईयर। जॾहिं CPEC पे ठहियो असां दाहूं कयूंसीं, वी आर ऑन रिकॉर्ड त मां CPEC में हिसो वठो। हिन वक़्तु CPEC में तव्हांजो नालो ई कोन्हे, ऐं 100-150 अरब रुपया रुगो CPEC जी एलोकेशन खे अचे पई। हीउ जेको नेशनल हाईवे जो प्रोजेक्ट आहे, हुन में जेके पंजाब जा प्रोजेक्ट आहिनि या ॿिया प्रोजेक्ट आहिनि, 50-60% एलोकेशन CPEC रिलेटेड प्रोजेक्ट जी आहे, जिते तव्हांजो वटे ते नालो ई कोन्हे। साईं वियो चाइना, ॿिनि प्रोजेक्ट जी ॻाल्हि करे आयो, केटी बंदर ऐं कराची सर्कुलर रेलवे। कराची सर्कुलर रेलवे डॉलड्रम्स में पई आहे, केटी बंदर फिजिबिलिटी स्टडी ते आहे। साईं लंबो परसूं करिणो पवंदो आहे। तव्हां रिकॉर्ड ॾिसो, असेंबली जो रिकॉर्ड ॾिसो, सेनेट जो रिकॉर्ड ॾिसो। पीपल्स पार्टी खे सेनेट में मेजॉरिटी हुई, घणा दफ़ा इहे इशू आया आहिनि त तव्हांखे पैसा कोन था मिलनि, तव्हांखे ख़र्च कोन थो थिए। सभु ॻाल्हि में रुगो फिडरल गवर्नमेंट ॾोह न ॾींदुसि। येस, फिडरल गवर्नमेंट इज़ डूइंग बेस्ट, उनखे हल करिणो आहे, उन लाइ विढ़णो आहे, बट यू हैव टू प्रिपेयर योरसेल्फ। ठीकु आहे फज़ुल्ला कुरैशी साहब, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, हिते वठूं था मुख़्तसिर ब्रेक बाद हाज़िर थींदासीं। नाज़रीन, वेलकम बैक जी। हिन वक़्तु असांखे स्टूडियो में जॉइन कयो आहे शाकिर सोलंकी साहब, जेको तज्ज़िया निगार ऐं सीनियर सहाफ़ी आहे। अस्सलाम वालेकुम शाकिर साहब। तव्हांखे वेलकम कयां थो मां पंहिंजे प्रोग्राम में। इहो ॿुधायो त असैम्बली जो माहौल उमूमन ईअं थींदो आहे त अपोज़िशन गवर्नमेंट बेंचिस ते प्रेशराइज़ कंदी आहे उन्हनि खे, ऐं ज़ाहिर आहे बजट जो हिकिड़ो तमामु वॾो अहम मरहलो आहे। हिन वक़्तु अपोज़िशन पाण में विढ़े पई ऐं हुकूमत सुकून सां आहे, छा चवंदो हिन ते? ॾिसो गौर साहब, मूंखे जेका पीपल्स पार्टी जी पॉलिसी नज़र अचे पई बिलावल साहब जी, हिकिड़ो दोहिरो मयार, जेको ॿिटो मयार चइजे, उहो पीपल्स पार्टी अपनाए पई। हिकिड़े तरफ़ तव्हां शहबाज शरीफ़ खे ऑफर था कयो प्रेस कॉन्फ्रेंस करे त बाबा सभई मुंहिंजा MNAs गैर मशरूत तौर ते शहबाज शरीफ़ जे हवाले आहिनि, ऐं शहबाज शरीफ़ अपोज़िशन लीडर जो किरदारु अदा करे बजट खे रोके। ॿिए तरफ़ वरी ॿिए ॾींहं ते ई क़ौमी असैम्बली जो इजलास थिए थो त अपोज़िशन लीडर जी गैर मौजूदगीअ में नून लीग जो अहसन इक़बाल ॻाल्हाइण थो चाहे। नून लीग क़ौमी असैम्बली में अपोज़िशन में सभ खां वॾी पार्टी आहे, त अपोज़िशन लीडर बि नून लीग जो आहे, त हक़ बि नून लीग जो थो बणिजे त पहिरियों उन्हनि खे मौक़ो मिले। अपोज़िशन लीडर नाहे ऐवान में, त हुन जे पार्टीअ जो जेको बि नुमाइंदो पहिरियों ॻाल्हाईंदो उहो अपोज़िशन लीडर जे नुमाइंदगी कंदो।
अहसन इक़बाल माना जेको- पार्टी जी अक्सरियत जे बुनियाद ते पार्टी जी अक्सरियत जी बुनियाद ते ऐं अपोज़िशन लीडर जी गैर मौजूदगीअ में हुन जे तरफ़ां अहसन इक़बाल ॻाल्हाइणु चाहे पियो। अहसन इक़बाल टाइम वठणु चाहियो पए डिप्टी स्पीकर खां। डिप्टी स्पीकर हुनखे टाइम न ॾिनो ऐं अहसन इक़बाल एहतिजाज कयो डिप्टी स्पीकर सां, कासिम सूरीअ सां, त असांजी वॾी पार्टी आहे सभिनी खां ऐं मां तव्हां खां टाइम घुरां थो, तव्हां मूंखे टाइम नथा ॾियो। बिलावल साहब जे ख़िलाफ़ु अहसन इक़बाल का ॻाल्हि न कई आहे। ठीकु, बिलावल साहब जो रिएक्शन जेको हुयो अहसन इक़बाल जे ख़िलाफ़ु उहो ग़ैर ज़रूरी हुयो। ऐं ॿियो इहो त इहो अहसन इक़बाल जे ख़िलाफ़ु न हुयो, इहो अपोज़िशन लीडर जे ख़िलाफ़ु हुयो। त इहो ॿिटो मयार आहे पीपल्स पार्टी जो। हिकिड़े तरफ़ तव्हां हिकिड़े ॾींहुं ऑफर कयो था शहबाज शरीफ़ खे, ॿिए ॾींहुं तव्हां शहबाज शरीफ़ जे उहिदे जे ख़िलाफ़ु ॻाल्हायो था ऐं इन क़िस्म जो जॾहिं हुननि का तव्हां सां छेड़खानी बि कोन कई पीपल्स पार्टीअ सां, को नून लीग को पीपल्स पार्टी जे बारे में को जुमिलो ई कोन ॻाल्हायो आहे बिलावल साहब जे बारे में, पोइ बि बिलावल साहब माना तपियो वेठो। त मूंखे इहो अच्छा ॿोली जेका हुई मतिलबु बिलावल साहब हुनखे चयो त कागज़ी उहिदेदार, मतिलबु हा त कागज़ी उहिदेदार वारो माना तव्हां छा था सम्झो हिकु माना हिकु लीडर कंहिं लाइ ईअं चवे त माना हुनजे मनसब जे हिसाब सां लेवल ई न आहे। बिलावल साहब जी जेका ॿोली बिलावल साहब ॻाल्हाई इहा पीपल्स पार्टीअ जे चेयरमैन जी ॿोली न आहे। इहा हिकिड़ो आम हिकिड़ो वर्कर या आम MNA त खणी चलो ॻाल्हाए त इहा ॻाल्हि त सम्झ में अचे थी। मुराद सईद वारी लैंग्वेज बिलावल साहब ॻाल्हाए त इहो मुंहिंजो न आहे। पीपल्स पार्टी ना कादर पटेल आहे, होॾां मुराद सईद मुराद। हा, या कादर पटेल बि इलाही मुहज़ब अंदाज़ में क्लास वठंदो आहे हुकूमत जी। आगा रफ़ीउल्लाह चई सघो था, आगा रफ़ीउल्लाह चवे त ॻाल्हि सम्झ में अचे थी, उहो बि असांजो दोस्त आहे आगा रफ़ीउल्लाह बि। पर हाणे चेयरमैन पीपल्स पार्टी चवे, असुल में मां जेको ॾिसां पियो पीपल्स पार्टीअ खे, PDM में पीपल्स पार्टी PDM जे ख़िलाफ़ु, मौलाना जे ख़िलाफ़ु, नून लीग जे ख़िलाफ़ु जेतिरा डेली बेसिस ते बयान जारी कराए पई, कॾहिं नैयर बुखारी जारी थो करे, कॾहिं शाज़िया मरी जो बयानु जारी थो थिए, कॾहिं फैसल करीम कुंडीअ जो, ऐं इल्ज़ाम तराशियूं पयूं थियनि मौलाना जे मथां, PDM जे मथां। ऐं 2.5-3 महीननि में हिकिड़ो बयानु मूंखे पीपल्स पार्टीअ जे कंहिं बि माण्हूअ जो अहिड़ो ॾेखारियो जेको इस्टैब्लिशमेंट जे ख़िलाफ़ु ॾिनो हुजे। न, इस्टैब्लिशमेंट जे ख़िलाफ़ु कोई बयानु ज़रूरी न आहे जारी करणु, ज़रूरी नथी सम्झे पीपल्स पार्टी। पर PDM जे ख़िलाफ़ु ऐं नून लीग जे ख़िलाफ़ु ऐं मौलाना जे ख़िलाफ़ु ज़रूरी छो थी सम्झे? त हाणे इन जो फ़ाइदो कंहिंखे थो थिए? सिधी ॻाल्हि आहे हुकूमत खे फ़ाइदो थो थिए जेकॾहिं अपोज़िशन पाण में हाणे ही अपोज़िशन खे इंगेज रखिणो आहे न, नून लीग खे बि PDM खे बि। चलो इस्टेब्लिशमेंट वारो सवाल त वाज़े आहे, PDM खां अलहदगी वारो मामला आया, सभु शयूं बयानबाज़ी थी। पर हाणे हिते माना जेका हिमायत आहे, अणसिधी हिमायत नथा सम्झो हुकूमत जी पीपल्स पार्टी जो, त पीपल्स पार्टी हुकूमत ते अटैक करण बजाए अपोज़िशन जी पार्टी ते अटैक करे, त अणसिधी हुकूमत जी तव्हां हिमायत नथा सम्झो? बिल्कुलु पीपल्स पार्टीअ खे अपोज़िशन करणु घुरिजे हुकूमत जी, पर पीपल्स पार्टी अपोज़िशन करे पई अपोज़िशन जी, PDM जी, नून लीग जी, मौलाना जी अपोज़िशन पई करे। ऐं वरी बयानबाज़ी में इहो बि प्रेस कॉन्फ्रेंसुनि में बिलावल साहब इहो बि चए थो त बाबा नून लीग जेका आहे उहा अपोज़िशन जी अपोज़िशन थी करे, माना असांजी मुखालफ़त थी करे। हालांकि करे पीपल्स पार्टी पई, पर इल्ज़ाम नून लीग ते हणे पई। ही पीपल्स पार्टी जेका हाणे जेका ही कुझु महीननि खां मां ॾिठी आहे PTI जे दौर में, इहा पीपल्स पार्टी मूं अॻम कोन ॾिठी आहे। 18-20 साल पाण खे बि इस्लामाबाद थी विया आहिनि, इस्लामाबाद में, ऐं 18-20 सालनि खां पीपल्स पार्टीअ खे कवर कयूं पिया। BBA खे कवर कयोसीं, BBA खां पोइ 5 साल जेके हुकूमत वारा बि कवर कयासीं। पर इहा पीपल्स पार्टी मां पहिरियों भेरो पियो ॾिसां जेका हाणे पीपल्स पार्टी पॉलिसियूं अपनायूं आहिनि, अख़्तियार कयूं आहिनि, इहे अॻम कोन रहियूं आहिनि पीपल्स पार्टी जो। अच्छा शाकिर साहब, छा पीपल्स पार्टी जो जेको इहो पाण डिस्कस कयोसीं, इहो जेको रवैयो आहे हुकूमत खां वधीक अपोज़िशन सां जेके टकराव में अचे थी, त छा पीपल्स पार्टी खे इन जो कोई फ़ाइदो थींदो या न ख़ुदा ई मिला न विसाले सनम? बिलावल साहब खे पीपल्स पार्टी पंजाब जा जेके लीडर आहिनि, कमर ज़मान कायरा, चौधरी मंज़ूर, नैयर बुखारी, राजा परवेज़ अशरफ, यूसुफ रज़ा गीलानी, इन्हनि बिलावल साहब खे इहो चयो आहे त बाबा जेकॾहिं असां पंजाब में असांखे रिवाइज़ करिणो आहे पार्टीअ खे। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे टाइम ॾिनो। नाज़रीन, ही शो तव्हां ॾिठो। ईंदड़ राजधानी टाइम में कंहिं नए मौज़ूअ सां गॾु हाज़िर थींदासूं। पंहिंजे मेज़बान गौहर गांगरो खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।